वेलकम बैक नाज़रीन तलहार जे अहम इशू ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तलहार में ज़मीनी जे मामूली तकरार तां हिकु औरत नाज़िया उनखे क़तल कयो वियो आहे, 2 ॼणा ज़ख़्मी आहिनि। ऐं हिन अहम सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे KTN न्यूज़ तलहार जे रिपोर्टर मोहम्मद हुसैन असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम मोहम्मद हुसैन। मोहम्मद हुसैन, कीअं ही वाक़ियो पेश आयो आहे जो के मामले तां वञी क़तल ताईं वञी मामिलो पहुतो आहे, इन बारे में असांखे ॿुधाईंदव हाणे छा पेशरफ़्त आहे, केतिरा इन में जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि ऐं वाक़े जा असुल सबब हुआ कहिड़ा? जी, असल में हिते तलहार वेझो फुटो माछी आहे असां वटि। हिते शहर जे टाउन जे वार्ड नंबर 3 में ई ॻोठ आहे ऐं उते जा रहवासी आहिनि बहावल माछी, मुस्मात नाज़िया माछी जेका क़तल कई वई आहे, उहे ऐं ॿिया जेके ॻोठा जेके हुआ संदन जेका ज़रे ज़मीन आहे उहा तलहार टाउन जी हद में ई आहे। मेहराम शादी हाल जे साम्हूं टेलीग्राफ जे भरिसां हुते जॾहिं ज़मीनी तकरार जॾहिं शुरू थियो त हिननि तकरार शुरू थियण खां बाद में ही कोर्ट सॻोरी में विया। मातली कोर्ट सॻोरी में इन मामले जो केस बि हलंदड़ आहे। हिननि माछीदुर जी माछीदुर पारां इहा दावा कई बि वञे त इहा जेका तकरारी जेका ज़मीन आहे उहा संदन अबानी मिल्कियत आहे, संदन हद आहे जेका हिननि जे खाते थियल आहे। लेकिन हितां पीपल्स पार्टी जो MPA मीर अलाबख्श तालपुर जो पुटु मीर इमरान तालपुर, हितां जो जेको बिल्डर आहे इमरान फकीर ख्वाजा ऐं हिकु वापारी आहे राजा मुमताज़ ख्वाजा, उहे जेके से हुकूमती मशीनरी इस्तेमालु कंदे जेको सो ॾाठ जे ज़ोर ते हिननि असांखे ज़मीन फॿाइण जे लाइ कोशिशि कई। जॾहिं असां कोर्ट सॻोरी में हेरिंग हले पई त केस बि हले पियो कोर्ट सॻोरी में, तंहिं बावजूदि कुझु ॾींहं पहिरीं हिननि पंहिंजा ते हथियारबंद विहारिया जेके वेठल रहिया। ऐं जॾहिं कुझु ॾींहं पहिरीं हिनजी मामूली नोयत जी मुमारी अथई त ही विया तलहार थाणे ते विया। तलहार थाणे ते माछी बिरादरी पारां NC दाख़िल कराए रही, लेकिन हिते अफ़सोस सां चवणो पवे पियो त तलहार पुलिस पारां फौरी तौर ते के बि उपाउ न वरिता विया, जंहिंजी वजह सां हीउ अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। कल्ह सुबुह वारे टाइम ते माछी बिरादरी पारां बकोल माछी बिरादरी ते असां सुबुह जो पंहिंजी ज़मीन ते वियासीं जिते साड़ियूं पोखियल आहिनि, उते लाभारो करण जे लाइ पंहिंजे ॿारनि समेत बेहथियार वियासीं पिए हुते। त जेको साम्हूं वारा जेके हथियारबंद जेके हुआ जेके हुते विहारियल हुआ बनी ते, उन्हनि जदीद हथियारनि सां सिधा फायर कया, बिल्कुलु सिधा फायर कया, जंहिंजी वजह सां ॿिनि मासूम ॿारनि जी जेका वालिदा हुई नाज़िया माछी जेका थॾे ते मारिजी वई, जंहिं बाद माछी बिरादरी पारां कल्ह तलहार में शटबंद हड़ताल कराई वई ऐं तक़रीबन 10 खां 11 कलाकनि ताईं एहतजाज जारी रहियो। इन दौरान हितां तलहार टाउन कमेटी जो अॻूणो चेयरमैन आहे मीर शाहिद अहमद तालपुर पारां, जिन उते पुॼी पहुची करे माछी बिरादरी सां हमदर्दी जो इज़हार बि कयो ऐं गॾोगॾु धरणे जी पाण ई ख़ुदि अॻुवानी कयूं। मुसलसल 10 खां 11 कलाकनि ताईं धरणो जारी रहियो, जॾहिं त तलहार जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मुख़्तलिफ़ रोडनि ते 3 खां 4 धरणा जारी रहिया। 11 कलाकनि खां बाद SSP बदीन शाहनवाज़ चाचड़ उन ख़ुसूसी तौर ते नोटिस वरितो। उन जे बाद तलहार पुलिस एक्शन में आई। ज़िले जी ॿी जेका नफ़री तलब कई हुई तलहार में, फौरी तौर ते कार्रवाई करण जे दौरान हिते जेके हथियारबंद जेके हुआ उहे जदीद हथियारनि समेत गिरफ़्तार कया विया ऐं हुननि खे बदीन थाणे में लाकअप कयो वियो। फरियादी जेका फोतल जेका आहे उनजो जेको घरवारो आहे उनजे फरियाद ते तलहार में पीपल्स पार्टी जे MPA मीर अलाबख्श तालपुर जे पुटु मीर इमरान तालपुर ऐं राजा मुमताज़ ख्वाजा, इस बिल्डर जेको आहे इमरान पप्पी ख्वाजा, उन समेत ऐं जेके गिरफ़्तार जवाबदार हुआ जेके 9 ॼणा उन्हनि जे मथां 302 समेत ॿिया उन ते कलम लागू कया विया, उन ते क़तल जी FIR कई वई। इन दौरान मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमूं जंहिंमें सिंध आरी कमेटी जो सदर आहे समर हैदर जतोई, क़ौमी अवामी तहरीक जो सदर आहे तहरीक जो एजाज़ अहमदानी, PP शहीद भुट्टो जो अॻुवान आहिनि हिते शरीफ़ लगारी, असलम लगारी समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टी पारां मुतासिर दिलि सां मुकमल तौर ते हिमायत कई। ऐं जी
अच्छा, इन में जेको मुख्य जवाबदार आहे उन जे हवाले सां का गिरफ़्तारी अमल में या उन लाइ कुझु कोशिशूं वरितियूं आहिनि मोहम्मद हुसैन? हींअर कुझु देरि पहिरीं मुंहिंजी मुतासिर गुर सां मुंहिंजी मुलाक़ात थी आहे त हुननि जो इहो ई चवणु आहे त पुलिस हिन वक़्तु जेको किरदारु अदा करे रही आहे उहो कमज़ारी वारो किरदारु अदा करे रही आहे। जेका पुलिस हिन वक़्तु ताईं कंहिं बि क़िस्म जी का बि कारवाई नाहे कई। जेके मुख्य जवाबदार आहिनि उन्हनि में का बि उन्हनि ते चढ़ाई नाहे कई वई। हुननि जी गिरफ़्तारी करण लाइ के बि कोशिशूं न आहिनि वरितियूं वियूं। हिननि 12 कलाकनि जो अल्टीमेटम ॾिनो आहे। अगरि 12 कलाकनि ताईं हिननि जा जेके मुख्य जवाबदार जेके केस जा आहिनि उहे गिरफ़्तार न कया विया, मुतासिर दुर पारां सुबुह जो ॿीहर शहर में शिटबंद हड़ताल कराई वेंदी जंहिं ते मुख़्तलिफ़ मोहम्मद हुसैन पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। शाहनवाज़ चाचड़ साहब SSP बदीन आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो। अस्सलाम वालेकुम शाहनवाज़ साहब। शाहनवाज़ साहब, तलहार वारे हिन वाक़े ते असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं त हीअ जेको सान्यो पेश आयो आहे, औरत क़तल थी आहे, ॿिया ज़ख़्मी थिया आहिनि, इन में केतिरियूं हिन वक़्त ताईं गिरफ़्तारियूं अमल में आयूं आहिनि ऐं इन जी छा पेश रफ़्त आहे? जी बिल्कुलु असलम, ही ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो आहे। डिटेल्स तव्हां सां बि शेयर ऑलरेडी थी चुकियूं आहिनि। हिन में कल्ह हिकिड़ी औरत मौत थी ऐं हिकु ॿ ॼणा ॿिया आहिनि ज़ख़्मी आहिनि। हिन में हिकिड़े खे पेट में फायर आहे, हिकिड़े खे ॿिए खे जेको आहे टंग में इंजरी आहे। और इन में पुलिस हुन ई वक़्तु पहुची वई जॾहिं इहो इंसिडेंट थियो हुयो, छो जो असांखे पहिरीं इतलाह मिली त हिते को अहिड़ो इंसिडेंट थी सघे थो। को कब्ज़े जो मैटर आहे, हिकिड़ी धुर ऑलरेडी वेठी आहे, ॿी धुर को डंडा सोटा खणी करे उते वञे थी पई। इन जे करे इंसिडेंट थियण जे टाइम ही पुलिस हितां निकिरी वई। मतिलबु पुलिस उते एब्रप्टली पहुती आहे ऐं जॾहिं इहो इंसिडेंट थियो आहे त उन वक़्तु उहे माण्हू जेके इंसिडेंट करण वारा हुया उन वक़्तु पुलिस जे बि घेरे में अची चुका हुया ऐं पब्लिक जे बि घेरे में अची चुका हुया। पुलिस जे ऐं पब्लिक जे साम्हूं उहा हिकिड़ी झोपड़ी ठहियल आहे जिते इहे मौजूदु हुया कल्प्रिट्स, उहे पुलिस जे ऐं पब्लिक जे साम्हूं ई उहे उतां ई अरेस्ट थिया आहिनि। जंहिं वक़्तु इंसिडेंट थियो आहे इमीडिएटली उन खां मतिलबु कुझु मिनट बाद 9 ॼणा हुया विद वेपन्स हुया। उन्हनि वटि को लॉन्ग रेंज वेपन्स बि हुया, शॉर्ट रेंज बि हुया। 9 वेपन्स ऐं 9 उहे एक्यूज़ जेके आहिनि उन ई वक़्तु अरेस्ट थी विया हुया। ऐं इहो डिटेल असां कल्ह मीडिया सां बि शेयर कईसीं ऐं इहे ई उन्हनि नॉमिनेट कया हुया। गॾु पोइ हिकिड़ो हिन में उन्हनि मेन एक्यूज़ड हिकिड़े MP जे पुट खे बि शो कयो आहे ऐं उन में उन्हनि उनजो बि रोल ॼाणायो आहे जेको बिल्कुलु अंडर इन्वेस्टिगेशन आहे। हिन में उन्हनि खे असां यकीन ॾियानी कराई अगरि केरु बि इन्वॉल्व हूंदो त हुन सां इंसाफ़ थींदो ऐं बिल्कुलु हुनखे इंसाफ़ जे कटहरे में वठी ईंदासीं। अच्छा चाचा साहब, जेके जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि उन लाइ पुलिस कोशिशूं वरितियूं आहिनि या जेकी तकरारी जॻहि आहे उन ते हाणे सूरत हाल कंट्रोल में आहे? सूरत हाल बिल्कुलु कंट्रोल्ड आहे। हिन वक़्तु का अहिड़ी का हिन वक़्तु सिचुएशन न आहे अहिड़ी का प्रॉब्लमेटिक। बाक़ी जेके 3 ॼणा आहिनि ॿिया जेके प्लॉट जा ख़रीदार हुया उहे हिन वक़्तु उते अरेस्ट कोन थिया आहिनि। उहे उन वक़्तु छो जो उहे उन वक़्तु कोन हुया मौक़े ते जॾहिं पुलिस वई, जेके हुया उहे अरेस्ट थी विया हुया। हिन खां अलावा उहे आहिनि नॉमिनेटेड इन FIR में। असां इन्वेस्टिगेट कयूं था उन्हनि जो केतिरो रोल आहे, उन्हनि ते रेड बि कया आहिनि, उहे हिन वक़्तु अरेस्ट कोन थिया आहिनि। बाक़ी जेके 9 मेन एक्यूज़ आहिनि उहे अरेस्ट थी चुका आहिनि। ठीकु आहे शाहनवाज़ चाचड़ साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, इंतिहाई अहम मामिलो तलहार में जे मामले ते असां ॻाल्हि ॿोल करे रहियासीं। शटरबंद हड़ताल बि उते कल्ह कई वई, अॼु बि सरापा एहतिजाज उते माण्हू आहिनि। ज़मीन जे मामले तां फायरिंग थिए थी, बाअसर माण्हू कनि था, औरत क़तल, 2 मासूम ॿारनि जी अमड़ हुई। उनखे अलावा ॿिया माण्हू बि उते ज़ख़्मी आहिनि। मुतालबो इहो कयो पियो वञे त समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। SSP शाहनवाज़ चाचड़ साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, संदसि चवणु आहे त मौक़े वारे हंध ते जेके बि जवाबदार उते मौजूदु आहे उन्हनि जी गिरफ़्तारी हिन वक़्तु ताईं अमल में अची चुकी आहे। अहम इशू ते नाज़रीन असां ॻाल्हि ॿोल कईसीं। इन खां सवाइ मासूम ॿारु जंहिंखे कराचीअ में बेगुनाह क़तल कयो वियो, 2 जेके मामला आहिनि, कराचीअ जो मासूम ॿार जे मामले ते बि सिंध हुकूमत खे नोटिस वठण जी ज़रूरत आहे, IG सिंध खे नोटिस वठण जी ज़रूरत आहे, DIG खे वठण जी ज़रूरत आहे। हिकु मासूम ॿार खे जेको रांदीका खपाईंदड़ हो, जेको ख़ैरात वठंदड़ हो, उनखे को माण्हू, इहो वेशी माण्हू जवाबदार गार्ड उनखे क़तल करे छॾे ऐं उहो आसानी सां हितां फ़रार थी वञे। हिन जदीद दौर में ओसि ताईं पहुचणु को एॾो वॾो इशू न हुजणु घुरिजे। क्लिफ्टन जे हिन मामले में ही ॿियो वाक़ियो आहे। हिन खां अॻु में मासूम ॿारड़ी सां ज़्यादती बि हिते थी चुकी आहे। हिन वाक़िए ते फ़ौरी तौर ते सिंध हुकूमत खे नोटिस वठण जी ज़रूरत आहे ऐं मासूम आमिर जे वारसनि खे इंसाफ़ ॾियारण जी ज़रूरत आहे। ऐं तलहार जो बि इंतिहाई अहम मामिलो आहे। औरत उते ईअं क़तल थी वञे ज़मीन जे हिन मामले तां
सीरियस वठण जी ज़रूरत आहे त जीअं हिन क़िस्म जा जेके वाक़िया थियनि था, हिकु त ज़मीनुनि जे मामलनि ते, ॿियो जेकी मासूम ॿारनि ते असांजी रविश आहे हिन समाज जी, उन ते कंट्रोल करण जी, उन ते जांच करण जी, उन ते इन्वेस्टिगेशन, उन ते रिसर्च करण जी बि ज़रूरत आहे त छो हिन समाज जे अंदरि सॼी दुनिया मासूम ॿारनि जो क़दुरु कंदी आहे, मासूम ॿारनि जो हिते छो एतिरो उनखे आम सम्झी उन जो क़दुरु बि नथो कयो वञे, किथे ज़्यादती जा वाक़िया थियनि था, किथे तशदुद जा वाक़िया थियनि था। हिन गॾियल तौर ते समाज सिंध हुकूमत खे गॾियल तौर ते हिन ते नोटिस वठण जी ज़रूरत आहे। नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे इजाज़त ॾींदा। अला भाई।